मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। अल्लाह साईं जो करम आहे, असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। उमेद कयूं था त अवां बि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जेकॾहिं अञा ताईं सुम्हिया पिया आहियो त पोइ तव्हां थोरो ईअं खणी चऊं त चुस्ती वठो, जागी वठो ऐं पंहिंजे कमकार ते निकिरी पओ। छो त शाह साहिब फरमायो आहे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, ऐं शाह साहिब इहो फरमाए थो त वेठे वर न पवनि ऐं सुते मिलनि न सुपरी। जेकॾहिं सुम्हिया ई पिया हूंदासीं त मुल्क अलाए किथे पहुची वेंदो, दुनिया अलाए किथे पहुची वेंदी। तरक़ी तरफ़ गामज़न आहे दुनिया, ऐं पाण अञा जेकॾहिं सुस्तीअ जो मुज़ाहिरो कंदासीं, काहिलीअ जो मुज़ाहिरो कंदासीं त पोइ को वक़्तु अहिड़ो बि अची सघे थो जो माण्हू असांखे टोकिन त तव्हां जेको आहे सो छा कयो आहे। सो छा कयो आहे इन जे करे इन टोक खां बचण जे लाइ, इन ताने खां बचण जे लाइ ऐं पंहिंजो पाण खे संवारण जे लाइ, पंहिंजी पाण खे सींगारण जे लाइ तव्हांखे सुबुह सुबुह सां सवेर उथण जी आदत हुजणु घुरिजे। ऐं राति जो जेकी पहर तव्हांखे निंड जे लाइ मिलंदा आहिनि, उहे पहर निंड जे लाइ जेकॾहिं तव्हां कतब आणींदो, टाइम ते सुम्हंदो, टाइम ते उथंदो, टाइम ते डाइट कंदो, नाश्तो कंदो, नेरनि कंदो त तव्हांजी सिहत बि ॾाढी सुठी हूंदी। बाक़ी रही ॻाल्हि इहा त जेका हीअ वबा आहे कोरोना जी, उहा बि इंतिहाई तेज़ीअ सां पखिड़िजी रही आहे। इन खां बि थोरो एहतियात कयो। ऐं जेका इन वबा खां पोइ सूरत-हाल जुड़ी आहे मुल्की सतह ते ऐं ख़ासि तौर ते दुनियाई लेवल ते, त सादगी पसंदि माण्हू थी विया आहिनि। सादगी सुठी ॻाल्हि आहे ऐं हूअं बि पंहिंजे इस्लाम में बि सादगीअ जो ई दर्सु ॾिनो वियो आहे। सादगी ईमान जी अलामत आहे ऐं सुठी आदत बि आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सादगी अख़्तियार कयो था त इहा अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे ऐं इहा भली ॻाल्हि आहे। सादगी, सादा कपिड़ा, सादो खाधो, सादी जेका आहे सा सोच तव्हांजी हूंदी त उहा वधीक तव्हांजे लाइ काराइती हूंदी। इहा साज़िशुनि वारी सोच, इहा गिलाउनि वारी सोच, इहा हसद ऐं साड़ वारी सोच खे थोरो पासीरो रखो ऐं तव्हां हिकिड़ी पंहिंजी दुनिया हिकिड़ी क़ाइमु कयो। पंहिंजी दुनिया में महव थी वञो, मगन थी वञो। दुनिया तव्हांजे लाइ छा थी सोचे, दुनिया तव्हांजे लाइ छा थी चवे। माण्हुनि खे तव्हां खां तकलीफ़ बि थींदी, माण्हू तव्हां मां नाख़ुशि बि थींदा, पर तव्हां जेकॾहिं पंहिंजो कमु पाण ई पंहिंजे सिर कंदव ऐं पंहिंजी दुनिया में हूंदो त हिकु ॾींहुं अहिड़ो बि शोर थींदो जो माण्हू चवंदा त यार हीअ माण्हू, हीअ अमरा, हीअ अलाए किथे वञी पहुतो जल्दी में, एतिरो जल्दी में। सो कंहिंजी बि ॻाल्हि जी परवाह न कयो ऐं पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो। अजायो ॿियनि जे कम में बि टंग न अड़ायो। इलाही माण्हू मां अहिड़ा ॾिठा आहिनि जेकी पाण घटि कमु कंदा आहिनि पर ॿियनि जे कमनि में नुक़्स कढंदा आहिनि, ॿियनि जे कमनि में हरू-भरू बि मुदाख़लत कंदा आहिनि त साईं हीअ कमु हीअं न हुजे हा, जेकॾहिं हीअं कयो आहे त अञा वधीक बहितर हो। सो इन सॼी ॻाल्हि खे वाइंड अप इन ॻाल्हि सां कयूं था त पंहिंजे कम सां जेकॾहिं तव्हां कमु रखंदो, सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां इदारनि में बि तमामु घणो वक़्तु टिकी सघंदो, तव्हां पंहिंजे कम ते बि तमामु घणो फोकस करे सघंदो ऐं तव्हां तमामु घणी कामयाबी बि माणे वेंदो। छो त तव्हांजो ध्यानु, तव्हांजी नज़रुनि जो महवर ऐं तव्हांजो मुस्तक़बिल तव्हांजे कम सां वाॻियल आहे। तव्हां हरू-भरू अजाइन खफ़नि में पाण खे विझण जी का बि तव्हांखे ज़रूरत न आहे। अॼोको प्रोग्राम बि ॾाढो ज़बरदस्तु थींदो ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं ख़ासि तौर ते मुसविरी जे हवाले सां। ऐं मुसविरी जो हाणे छा स्कोप आहे, कंहिं ज़माने में त मुसविरी खे तमामु घणी ईअं खणी चऊं त पज़ीराई बि हुई ऐं मुसविरनि खे तमामु घणे शौक़ु चाह सां ॾिठो बि वेंदो हुयो जॾहिं हू मुसविरी कंदा हुया या ख़ताती कंदा हुया। सिनेमाउनि जो बि हिकिड़ो दौरु हुयो, उते जॾहिं वॾा वॾा पोस्टर लॻंदा हुया उहे बि असांजा पेंटर दोस्त, आर्टिस्ट दोस्त, मुसविर दोस्त ठाहींदा हुया। हाणे वरी पेनाफ्लेक्स जो ज़मानो अची वियो आहे, हाणे हर शइ कंप्यूटराइज़ थी वई आहे, डिजिटल पेंटिंग बि अची वई आहे। सो डिजिटल पेंटिंग खां पोइ जेको हथ जो कमु आहे, जेका हथ जी मुसविरी आहे, उहा किथे पहुती आहे ऐं उन खे माण्हू कहिड़ी निगाह सां ॾिसनि था, उन्हनि आर्टिस्टनि जो क़दुरु आहे या नाहे, इन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼु ख़ासि तौर ते असां सां हिकिड़ो ॿियो महिमान बि आहे जेको फिल्म इंडस्ट्रीअ ते गहरी गिरप रखंदो आहे। पाण स्टेज जो बि माण्हू आहे, हिदायतकार बि आहे, डायरेक्टर बि आहे, सुठो रागी बि आहे। ऐं अॼु पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼु पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जे हिकिड़े ज़बरदस्त अदाकार संतोष कुमार जी वरसी जो ॾींहुं बि आहे ऐं ख़ासि तौर ते उनखे निगार्ड एवॉर्ड मिलिया ऐं उन जेकी फिल्मूं ॾिनियूं उहे बि शानदार पंजाबी फिल्मुनि मां जीअं उनजो आगाज़ थियो ऐं 1982 में हू असां खां विछड़ी वियो। ऐं हिकिड़े सुठे कहाणीकार रहिजी वियल मंज़र नाविल नौजवाननि जी पसंदि जो नाविल आहे। सभई इनखे पसंदि कंदा आहिनि ऐं इनखे पढ़ंदा आहिनि। जॾहिं बि को नओं लेखक को लेख लिखण जी कोशिशि कंदो आहे, कंहिं सीनियर राइटर खां पुछा कंदो आहे साईं मां किताब कहिड़ा पढ़ां,
त मुंहिंजे ख़्याल में हमेशह हिकिड़े किताब जी ज़रूरु ॻाल्हि थींदी आहे ऐं उहो किताबु आहे रहिजी वियल मंज़र नाविल तारिक आलम अबड़े साहिब जो उनजी वरसी जो ॾींहुं आहे। सो नौजवान जेकॾहिं तारिक आलम अबड़े जूं कहाणियूं नाविल पढ़णु चाहिनि था त ज़रूरु पढ़नि। तव्हांखे लिखण जो उत्साह मिलंदो, तव्हांखे लिखण जो तरीक़ो मिलंदो। सो अलाह साईं जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए असांजे महान लेखक खे, नाविल निगार खे। ऐं तव्हां असां सभई दुआऊं कयूं था त शाल सभई जेकी बि असांजा लेजेंड्स आहिनि, जेकी असां खां विछड़ी विया आहिनि, लाॾाणो करे विया आहिनि, उहे सभई जन्नतुल फिरदौस में हुजनि। सो अॼोके प्रोग्राम जी तरतीब थोरी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। महिमाननि जो तारुफ़ कराईंदो मुसवरी जे हवाले सां। अॼु असां कचहरी जे लाइ मौजूदु आहे तमामु सुठो मुसविर, आङुरियुनि जो कमाल, छा ॻाल्हि कजे। आउं त चवंदो आहियां सदाईं त मुसविर जूं आङुरियूं सोनियूं हूंदियूं आहिनि। माना ईअं खणी चऊं जेका शइ पेंट कनि उहा कागर ते अचण खां पोइ हिकिड़ो पंहिंजो अलॻि मुनफ़रिद ऐं पुरकैफ़ ॾेख ॾींदी आहे। सो मोहम्मद मूसा सनाणी साहिब खे भलीकार चऊं। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां आयो असांजे प्रोग्राम में। अॼु ॾाढी ठीकु ठाक कचहरी कंदासीं मुसविरी जे हवाले सां। ऐं जीअं मां तव्हांखे थोरी देरि पहिरियां ॿुधायो त फिल्म इंडस्ट्री ते ख़ासि तौर ते उनजी गहरी नज़र दोस्त जी, उनजो बि तारुफ़ तव्हां सां करायां। डायरेक्टर बि रहियो आहे, स्टेज जा तमामु घणा ड्रामा कया अथई, सुन टी वी ते बि तमामु घणा प्लेज़ उन कया आहिनि ऐं सुठो रागी बि आहे। ख़ासि तौर ते जेका उनजी कलेक्शन आहे या सिलेक्शन आहे या जेको उनजो ज़हन आहे, उहो पुराणा सदाबहार कलाम पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करण वारो ज़हन ऐं तमामु सुठो आवाज़ु। आउं त जॾहिं ॿुधंदो आहियां त पोइ मूंखे माना फिल्म इंडस्ट्री पाकिस्तान जी ओज वारे ज़माने जी ॻाल्हि यादि अची वेंदी आहे त का छा दौरु हुयो। अहमद रिश्ती साहिबु ऐं ॿिया फ़नकार जॾहिं असां ॿुधंदा हुआसीं। सो अॼु सिकूल ईंदासीं ख़ासि तौर ते पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जूं बि उन फ़नकार मां उनजो आवाज़ु ॾाढो निरालो आहे। मक़बूल सुमरू साहिब खे असीं भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां बि असांजे प्रोग्राम में अॼु हिसो थिया आहियो, असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी अथव। ॿियो वरी असां पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कंदा आहियूं त जेकी सुठा रागी या उभरंदड़ रागी या जेकी लोक रागी आहिनि या जेकी फोक क़िस्म जो राग ॻाइनि था या पंहिंजी सकाफ़त खे जेकी उजागर कनि था, पंहिंजी सकाफ़त खे अॻियां वठी हलनि था। सो असांजी सिंध धरती जा तमामु घणा फ़नकार आहिनि, नौजवान फ़नकार बि आहिनि, उन्हनि खे बि सिंध टी वी प्लेटफॉर्म मुहैया कंदी आहे। उहे बि असांजे प्रोग्राम जो हिसो थींदा आहिनि। यकतार चपड़ी जो हिकिड़ो ॾाढो सुठो फ़नकार अॼु असां घुरायो आहे, उनखे बि ॿुधंदासीं। अज़हर अली साहिब खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां आयो। ऐं अॼु मांडराण खे मचाइण में हमेशह जीअं अॼु बि ख़ान साहिब उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। साईं ख़ुशि आहियो न? अलाह पाक ठीकु आहे। अॼु शर्ट ॾाढी भली पाती अथव, माना नीरा नीरा लॻा पिया आहियो। हा, कंट्रास्ट, माना शर्ट बि नीरी, पेंट बि नीरी, वाच बि नीरी। जी जी, वाह, सदा ईअं नीरा ई नीरा। पुठियों तव्हांजो बैकग्राउंड बि नीरो आहे। इहो वरी मूं ध्यानु न ॾिनो आहे, डायरेक्टर साहब जो कमाल। वाह वाह साईं, अॼु माना मोहरम नाज़ नीरो ई नीरो आहे। तव्हांजे अॻियां असांजो हुस्न बि नीरो आहे। साईं वॾी महिरबानी, लख तोरा लख तोरा। बाजे ते तव्हांजी भर में वेठो आहे सरफराज़ सुमरू साहिबु, उनखे भलीकार चऊं था। खंजरी अॼु वॼाईंदो असांजो सखी जलबाणी, असांजो दोस्त ढोलक ते हुबदार समो साहिबु असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। सो तव्हां सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश आहे त प्रोग्राम जेको ॾिसिजो, ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। कलाम ॾाढा भला असां ॿुधंदासीं ऐं ख़ासि कचहरी कंदासीं। शुरूआति कयां थो मोहम्मद मूसा सनाणी साहिब खां। साईं, इहो जेको मुसवर आहे अॼुकल्ह उनजो छा इमेज आहे माण्हुनि जी नज़र में? पज़ीराई निगाह कहिड़ी रखनि था? या मुसवर चवंदा रूबरू वक़्तु ज़ाया थो करे, हाणे त पेनाफ्लेक्स जो दौरु अची वियो आहे, डिजिटल पेंटिंग अची वई आहे, कंप्यूटर ते छोकिरा नौजवान ज़बरदस्त तस्वीरूं था ठाहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि। असल मसइलो त शौक़ जो त कोई मोल न। जी जी जी, जेकी बि शौक़ु हुजे माण्हू जे अंदरि, चाहे मुसवरी हुजे या सिंगिंग जे हवाले सां, ही मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे। दौर त डिजिटल थींदो वेंदो, इंसान इहा बि दौर ई अची वेंदी। सही सही, मगर जो शौक़ु आहे न उहो ख़तमु न थींदो। अच्छा, जंहिंखे अगरि शौक़ु आहे सही सही। हा, हिनजे मतिलबु पिछलो 70 जी ॻाल्हि करे वञूं त पोइ दौर हो मुसवरी जे हवाले सां, सिनेमा जा पोज़ वग़ैरह जो बनंदा हुआ, ॻाल्हि करे। हाणे हीअ आहे की हेयर जो कमु के मतिलबु डिजिटलाइज़ जो थी वियो आहे त थोरो त बैकग्राउंड में हले वियो आहे, लेकिन हीअ आहे की इनकम जी अगरि मांग वधंदे शुरू थी वई आहे। अच्छा अच्छा, छो जे लाइ घर जेकॾहिं को सुठो ठहिराए थो माण्हू त पोइ पेंटिंग ख़ासि ते ध्यान जो मर्कज़ हूंदी आहे त पोर्ट्रेट्स इहे लॻियल हुजनि, हथ जो कमु जीअं हिकिड़ी चीज़ मुनदम थींदी वेंदी न, बैकग्राउंड हली वेंदी, उनजी क़दुरु वधी वेंदी। कोई शइ कमु थींदी, तुंहिंजी वैल्यू वधी वेंदी। पर आर्टिस्ट बि उहे बि कमु थी विया आहिनि, घटि थी विया आहिनि। मां बि हाणे तव्हां वारी ॿोली थो उहो माण्हू मिड़े उन पासे ध्यानु ॾिनी आहे डिजिटल ते। सही, माशाल्लाह। अॼु असां पंहिंजे स्टूडियो में तव्हांजा फ़ोटो
इहे पोर्ट्रेट्स जेकी मुसविरी जा जेकी तव्हांजा रंग आहिनि उहे रचाया आहिनि ॾाढा सुठा मां त ॾिसां पियो ऐं छा त फितरत जा हसीन रंग तव्हां पंहिंजी आङुरियुनि सां पेंट कया आहिनि छा कमाल कयो आहे तव्हां इहो किथां माना सिखिया आहियो पंहिंजो पाण ई थी वियो आहे नंढपण में स्कूल में ड्राइंग वग़ैरह कंदा हुयो हे अलाह पाक जो हिकिड़ो गिफ्ट आहे हाँ किताब को कोई सिखियो नहीं आहे कोई उस्ताद अहिड़ो बाक़ाइदा मुंहिंजो आहे न जो मूंखे सेखारियो अच्छा बसि ई शौक़ु सही बचपन खां ई हलंदे 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 त हिते तक मां पहुचियो आहियां वाह 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 ॾाढो सुठो साईं ॾाढो सुठो मक़बूल साहिब तव्हां इलाही अरसे खां पोइ आया हो असांजे प्रोग्राम में तबियतूं तव्हांजूं ठीकु आहिनि ख़ैरनि सां हुयो यकू गुम गायब कहिड़ी मसरूफ़ियत हुई को नओं प्रोजेक्ट हुयो या कंहिं नए माना ईअं खणी चऊं त सॉन्ग ते कमु पियल हुयो खौफ़ हुयो तमामु घणो मां ॾेढ महीनो बिल्कुलु घर में क़ैद हुयुसि अच्छा खीर वारो बि अचे पियो न ॿाहिरि ॿाहिरि कढी खीर वठां पियो अच्छा अच्छा ॿाहिरि न निकितुसि ॾेढ ॿ महीनो बसि सही 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 पोइ उनजे करे तव्हां माना संगत साथ खां थोरा कटियल रहियो अहिड़ो हिकिड़ो सिलसिलो जुड़िजी वियो ख़ूबदारी हो ॿाहिरि निकिरण में बि पाबंदी हुई 2 कलाकनि जे लाइ ॿाहिरि जेको ज़रूरत पई त कमु हुयो सो करे पिया वठूं अचणु वञणु थोरो मामूली न हुजण जे बराबरि सही सही इहो ॾाढो सुठो कयो आहे पंहिंजी सिहत खां वधीक कुझु बि न आहे ऐं मां त ईअं खणी चवंदुसि त माण्हू मुनाफ़े जे कढ आहिनि कारोबार खोले करे या शॉपिंग जे चकर में आहिनि पर सची ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े ॾाहे जो उन ॾींहुं मां स्लोगन पढ़ियो पए त उन चयो त जेकॾहिं हिन सीज़न में कोरोना वबा में जेकॾहिं असां पंहिंजी हयाती बचाए वियासीं न सभिनी खां वधीक मुनाफ़ो असां इहो कमायो माना ॿियो मुनाफ़ो छॾे ॾियो कोई शक न आहे पंहिंजो पाण खे जेकॾहिं बचायोसीं त सभिनी पाण खे महफ़ूज़ पंहिंजे घर खे महफ़ूज़ जेतिरे क़दुरु थी सघे एहतियात इन खां वधीक पोइ भला इन लॉकडाउन में छा कयो पिए फिल्मूं ॾिठव ॿियो को कमु कयो इन में इहो हुयो त मक़सदु सभ खां पहिरियों त ख़ौफ़दारी हुयो उन में इहो त जेके घर में कम कुझु रहनि पिया काफ़ी अरसे खां वठी जेको सोचींदुमि टाइम मूंखे मिलंदो वेंदो त थोरो थोरो करे कंदो वेंदुमि कुझु काफ़ी कम उहे निपटाए छॾिया कॾहिं कॾहिं वरी टाइम कढी दोस्तनि जी गपशप थींदी निकिरंदासीं ईंदा वेंदासीं पर उहो बि टेंशन वारो अधु इहे न थोरो मुलाक़ात जो टाइम मिलंदो अधु कलाक त बसि उहो थोरी देरि जे लाइ वेंदासीं उन खां पोइ छा करिणो वरी कुझु ॻाल्हि बि अची वेंदी आहे वरी विच ते तबियत बि थोरी अपडाउन थी रही सही 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 अहिड़े तरीक़े सां चङो थियो त व्हाट्सएप अची वियो आहे त सिक लहे थी इहो न हुजे बिल्कुलु त पोइ माना बाक़ाइदा प्यारा पिरी माना ॾाढो परे हुजनि हा त मसइलो थी तमामु पोइ त माण्हू जीअं मक़सदु आहे त चिकना चूर थी वञे सोचण में ईअं न साईं बिल्कुलु नवां के कलाम ठाहिया अथव हिन विच में या न हू कुझु स्टूडियो में ठहनि था पिया अच्छा 2-3 दफ़ा मक़सदु हुन कॉल कई आहे वञिणो आहे मूंखे 2-3 कलम हाणे ताज़ा जेके कुझु कया आहिनि सही 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 उहे बि थोरी देरि में असां ॿुधूं था साईं तव्हां ॿुधायो इहो त केतिरियूं तस्वीरूं ठाहे चुका आहियो असां माना इहो आर्टिस्ट खां पुछा कंदा आहियूं त पंहिंजे कम जी ॻाल्हि माना वधीक हुजे माण्हुनि खे ख़बर पए त तव्हां केतिरा महिनती आहियो मूंखे कमु कंदे बि त तक़रीबन 30 खां त मथे थी विया आहिनि 30 सालनि खां मथे 30 साल हा इन खां मथे थी विया माना हेॾा पुराणा लॻो त कोन था 30 साल तव्हांजी उमिरि हूंदी वधि में वधि 35 साल इन दौरान तक़रीबन त 1500 या इनखां वधीक पेंटिंगूं स्केचिंग वग़ैरह अच्छा 1500 ठाहे चुकियो 15000 1500 अच्छा तक़रीबन सही सही अच्छा पेंटिंग जो छा मेवर हूंदो आहे तव्हां सभ खां वधीक कहिड़ी शइ ठाहींदा आहियो या सवलाईअ सां ठाहींदा आहियो फितरी रंग वधीक ठाहींदा आहियो माग मकान ठाहींदा आहियो या कंहिं आम इंसान जी माना सुहिणी सूरत का ॾिसे माण्हू ऐं हुनखे पेंट करे असल हेयर जो त मुंहिंजो ध्यानु सॼो आहे उहो लैंडस्केप मथे फितरी मंज़र आहिनि जेको पंहिंजो वधीक ध्यानु मुंहिंजो हेयर इन पासे आहे हालांकि मुंहिंजे शुरूआत जो थी हुई त हू करेक्टर कार्टून ही फेज़िंग पर हिन खां थोरो अवॉइड कयो त हीउ थोरो सही न आहे सही कार्टून जे बाद हा बसि कलर जो हीअं साम्हूं आहे न लैंडस्केप वग़ैरह त कलर थोड़ा अट्रैक्ट करें अच्छा खूबसूरत कलर सही सही पंहिंजो जेको हिकु मंज़र आहे माना इन में जेके कलर इस्तेमालु कया अथव इनखे छा चइबो आहे वाटर कलर ऑयल पेंट में ऑयल पेंट सही सही पेंसिल वारी जेका पेंसिल वर्क छा चइबो आहे पेंसिल वर्क स्केचिंग स्केचिंग चइबो आहे सही सही हिनजा पोर्ट्रेट बि आहियूं लैंडस्केप बि ठाहे सघूं था हुनजे अलावा बि पंहिंजा पेस्टल कलर थी विया त अक्रेलिक थी वियो वाटर पेंट थी वियो ऐं डिजिटल बि करे चुकियो तक़रीबन तमामु मीडियम जेतिरा बि आहिनि न सही सही त आउं करे चुकियो आहियां सही 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 हाणे वरी ख़्वाहिश न की उहो न सही माना हाणे माना तव्हां इहो सुवालु कयो ई न तव्हांजी ख़्वाहिश कहिड़ी आहे सभु ख़्वाहिशूं तव्हांजूं पूरी थी वियूं आहिनि हा बसि सही सही
मक़बूल साहब, हिकु त लॉकडाउन जे करे मेला सभु ख़तमु आहिनि, मलाखड़ा ख़तमु आहिनि, महफ़िलूं ख़तमु आहिनि, फ़नकार बि माना ॿुड़ी तरह जो शिकार थी विया आहिनि। सो पाण वारी स्टेज बि माना हूअं ई तबाहीअ जो शिकार हुई, ज़बूं वालीअ जो शिकार हुई। हाणे त बिल्कुलु ई ख़तमु थी विया आहिनि इहे सभई मामला। हिन ते तव्हां छा था चओ त इहे मेला मलाखड़ा हाणे कीअं कजनि, छा कजे? भाऊ इन लाइ सिर्फ़ु दुआ करे सघूं था अलाह ताला करे उहो सिलसिलो ॿीहर जुड़ी वञे। लॻे नथो साईं, हालतूं न टाइम लॻंदो हो, ना उमेद न थियणु माण्हुनि वटि जेको 2-4 रुपया पिया हुया, जेका जमा पूंजी जंहिंखे चइबो आहे, ॾाढो उहे बि माण्हू खपाए छॾिया आहिनि। ॾाढो हाणे दौर ॾुखियो थी वियो आहे ॾाढो। ऐं असां हुन शो जे हिसाब सां ॻाल्हि कयूं त मक़सदु 5 माण्हुनि ते शुरू में पाबंदी, 4-5 माण्हू गॾु नथा वेही सघो। प्रोग्राम जो त वरी पोइ माण्हू तसवुर ई नथो करे सघे, काॾा माण्हू अरेंज कंदो, किथे को अहिड़ो शो कंदो, कीअं आर्टिस्ट ईंदा या कहिड़े तरीक़े सां सेटिंग थींदी हुई। इहो त जेसि ताईं बसि अलाह ताला को रहम करम करे तॾहिं हिकिड़ो सिलसिलो जीअं माज़ीअ में हुयो तीअं जुड़ी वञे, न त सूरत हाल ई लॻे थो त इहो काफ़ी टिगो सिलसिलो पियो वञे। जहिड़े तरीक़े सां रोज़ तादाद वधंदो थो वञे। ऐं सिहत जे आलमी इदारे इहो बि चई छॾियो आहे, अलर्ट जारी कयो अथऊं, माना वार्निंग ॾेई छॾी अथऊं त बाबा कर्फ्यू माना 2 हफ़्ता मुकमल कर्फ्यू बि हुजणु घुरिजे, वरी थोरी नरमी करे वरी कर्फ्यू, माना इंतिहाई ॾुखी सूरत हाल थियण वारी आहे, थी सघे थो। बिल्कुलु इहा बि ॻाल्हि आहे। कल्ह त हिकिड़ी अजीब वरी ख़बर आई, पाकिस्तान जो नंबर 10 नंबर ममालिकनि में शुमार हुजे तेज़ीअ सां वधण वारो, ऐं असां वटि उहे सहूलियतूं पाकिस्तान में ख़ासि तौर ते आहिनि कान। सही सभ खां वॾो जेको अफ़सोस असां कयूं त अमल कोन्हे, सम्झूं बि अथा, ख़बर बि आहे त हीअ शइ आहे, सही वेंदासीं गुज़रंदासीं कुझु बि कंदासीं त इहा मक़सदु बसि एहतियात आहे ऐं अलाह ताला उहा सम्झ ॾे। सही जेकॾहिं पंहिंजी ख़ुशीअ लाइ, पंहिंजे हिकिड़े इंजॉय जे लाइ अधु कलाकु दोस्तनि में गपशप कयईं, पुठियां घर वारा त सभु परेशान, ईंदो त उहो जरासीम खणे अचे पूरो घर। ख़ैर कंदो। अज़हर अली साहिब, तव्हां भला सफ़ा ईअं चुप वेठा आहियो, छा था सोचो? को कलाम वलाम ज़हन में सोचियो अथव या ॻाइण जे लाइ? हाणे सिखो कंहिंखां न भला राग जी का सिखिया वग़ैरह? उस्ताद है बाबा अब्दुल वही चांडियो साहब। अच्छा जी हाँ, माशाल्लाह माशाल्लाह। केतिरो अर्सो थियो आहे इहो तकरीबन सिखंदे इन फन में ईंदे? 6-7 साल थिया। माशाल्लाह, वाह, तव्हांजी महिनत ॾिसूं था, उस्ताद जी महिनत तव्हां ते कहिड़ी थियल आहे इहा बि ख़बर पवंदी असांखे। सो वाह वाह कजो। कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिक छो थी लॻई ॾाइण, दिलि खे आशिक़ सम्झाए थो। हा हे महबूब जो मगरूर आहे, हा, त तूं उन छो थो यादि करे? हू यादि कोन थो करे, तूं छा लाइ पियो यादि करे? ॻाइणो जेको आहे तूं महबूब आहे या सिक आहे? ॻाइणो चयो आशिक़ आहे। ॻाइणो आशिक़ आहे? हा आशिक़ आहे, पंहिंजे माना दिलि खे सम्झाए थो। अच्छा, चए थो तूं जो हुन लाइ चरी आहीं त हुनखे तूं यादि ई कोन्हे। अच्छा, सिक छो थी लॻई ॾाइण? सिक छो थी लॻई ॾाइण, माना दिलि खे चए थो तोखे छो थी माना सिक लॻी दिलि थी वई आहे हिन में। हा सही, वाह वाह कजो साईं, वाह वाह कजो। ईअं विछड़ी वए मूंखां जानी, हो ॼण तुंहिंजो कुझु बि न धारियो आहियां, हो आहे आस मिलण जी, हो इहा दिल बर, हो तुंहिंजो राहूं वेठो निहारियां धारियो आहियां, जन विसारियो तोखे तूं तन खे यादि करी छो, जन विसारियो तोखे तन खे यादि करी छो, हर 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 माण्हूअ खां था पुछूं महबूब आहे कीअं, वो पर महबूब खे यादि न आहियूं छो, बस संगे जाम जद रोईंदासीं, भला मयार ॾियूं कंहिंखे छो। साईं हूँ भी दिल जैसा लगती है तो माए आशिक मजबूर घेटन में रोंदो ऐं रड़ंदो पियो थे के दोस्त पुछण बाद छा मसलो है, चए पियो मूंसां मसलो वॾो है। चई कहिड़ो मसलो है? चई मुंहिंजी दिलि फाथी है किथे। चई पोइ बसि एतिरी ॻाल्हि आहे। चई तव्हांजी दिलि कंहिंसां न अड़ी आहे, जे अड़े आहे त तव्हांखे ख़बर पए आहे। पोइ हुजसि बि अला ख़ैर कंदो, पोइ दिलि खे सम्झाए पियो, चरियो आशिक़ त बाबा साईं कहिड़े तरीक़े सां?
वो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो वो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो हो तुंहिंजो नालो दिलि तां अरे जन मिटाए छॾियो रे तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो रे तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो ॾिनई सूरन मथां सूर अञा तूं आ मजबूर ॾिनई सूरन मथां सूर ॾिनई सूरन मथां सूर अञा तूं आ मजबूर ॾिनई सूरन मथां सूर अञा तूं आ मजबूर सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो रे तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो हाणे भर कुझु पाण खे तूं पलड़ मुंहिंजी छले हाणे भरे मुंहिंजी छले हाणे भर कुझु पाण खे तूं पलड़ मुंहिंजी छले हाणे भर कुझु पाण खे तूं पल सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो रे तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो गुल बिरोही रोई सॼा झट में गले धोई अली गुल बिरोही रोई अली गुल बिरोही रोई सॼा झट में गले धोई अली गुल बिरोही रोई सॼा झट में गले धोई सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो रे तुंहिंजो नालो दिलि तां जन मिटाए छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो सिक छो थी लॻई ॾाइण जन विसारे छॾियो वाह साईं वाह सिक छो थी लॻई ॾाइण ज़बरदस्त कलाम ॿुधोसीं हिते नंढड़ी साहीअ जो वक़्तु थियो आहे वञिजो केॾांहुं न असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध खुशामदीद भली कार तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं अज़हर अली खां ॾाढो ज़बरदस्त कलाम असां ॿुधोसीं सिक चोथी लॻई ॾाइण ऐं मां मोहरम साईं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई त फ़नकार जेकी ॿिया ॻाइनि था
उहे त ठीकु आहे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा, पर जेको चपड़ी ऐं यकदारे वारो फ़नकार आहे उनखे ख़फ़ा थोरा वधीक आहिनि। माना हिकु त चपड़ी बि वॼाए, ॿिए पासे वरी हथ सां यकदारो बि वॼाए, टियों वरी ॻाए बि सही, न चौथो वरी ढोलक वारे सां मुंहुं ॾे। उन सां मुंहुं ॾे। हा, ते इहो बि तव्हां चओ त वरी तव्हां सां मुंहुं ॾे कीबोर्ड न वारा। असां वरी हिनखे फ़र्ज़ु आहे की हक़ीक़त हिननि जो वॾो जहिड़ो हूंदो आहे, हा, असां सालसी जो किरदार अदा पर कयूं। अज़हर अली साहब मां ॾिसां थो यकदार चपड़ी वारी वॾी माना हिकिड़ी मश्क आहे, या बि मुशक़त जंहिंखे चओ। तव्हां माना इहे जेके ईअं खणी चवंदा आहिनि राग में कुल्हा बलनि था, कुल्हा घसी आहिनि राग में। बस यही ॻाल्हि आहे। हा, हा, इश्क आहे। लतीफ़ी तंद सां सॼो इश्क आहे, वाह, वाह, जंहिंजे वाह। हिसाब सां बसि इहो ख़बर कोन पवंदी आहे त छा हिसाब वज़न आहे, छा कयूं था, वाह 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 वाह। बसि पंहिंजे इश्क में हाणे वरी भरपूर असां माना मुसवरी जा रंग बि हिते आहिनि, तव्हां पोर्ट्रेट्स ॾिसो था पिया। मक़बूल सुमरू साहिबु असां सां गॾु आहे। मक़बूल सुमरू साहिबु ॾाढो सुठो ॻाईंदो अथव। माशाअल्लाह। सो मक़बूल साईं जो ख़ूबसूरत आवाज़ प्रोग्राम में शामिलु कयूं था। कोन बच सां हिकिड़ो ॾाढो पुराणो कलाम तव्हां माना जेको आहे वरी ॻायो आहे पंहिंजे आवाज़ में, ट्रिब्यूट ॾिनो आहे। बिल्कुलु इहो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? उहो इहे सदाबार गाना आहिनि, जॾहिं ॿुधंदा आहियूं न माज़ीअ में हलिया वेंदा आहियूं, हा वरी दिलि चाहींदी आहे त हिनखे ॿीहर नए तरीक़े सां ताज़ो कजे। हा, इन कलाम खे ॾाढनि फ़नकारनि ॻायो, तमामु घणनि फ़नकारनि ॻायो। मंज़ूर सखीराणीअ मुंहिंजे ख़्याल में जलाल चांडी साहिब बि ॻायो। मूंखे उनजी ख़बर न आहे। हा, जलाल साहिब बि ॻायो, उन खां पोइ तव्हां बि ॻायो आहे। लॻे थो मां बि ॻाईंदुमि हाणे। अलाह करे तव्हां बि ॻायो, हेट्रिक थी वेंदी बिल्कुलु। माना इहो अहिड़ो कलाम आहे जो हर कोई ॻाए सघे थो, ऐं सुठो कलाम आहे। शाइरी बि सुठी आहे, उन खां अलावा जेको सो ॿियो वरी छा आहे त माना ॾिसो न कैफ़ियत हिकिड़ी जेका शाइर लिखी आहे न, उहा माना दिलि खे ठंडी पाइण वारी आहे। अनवर कंबराणी साहिब जो कलाम आहे। पोइ वाह वाह कजो साईं, तव्हांजी मिठड़ी आवाज़ में कोन बच सां ॿुधूं भला। बिल्कुलु अपे सुन सी दिल टुट पोसी हिक दी मर बेसा ओ कौन बचसा दुश्मन दोस्त खिला गए ऊंदन दिल जा गए बाहर जिगर विच ला गए दुश्मन दोस्त खिला गए कौन बचसा दर्द दे विच रो रो दम देसा अपे सुन सी अपे सुन सी अपे सुन सी दिल टुट पोसी हिक दी मर बेसा ओ कौन बचसा खबर सुना वने जेका दौलत खपस सचा वने दिल रोंदी को पर जा वने जेको तेरी खबर सुना वने जेका दौलत खपस सचा वने दिल रोंदी को पर जा वने कौन बचसा दर्द दे विच रो रो दम देसा ओ अपे सुन सी अपे सुन
अपे सुनसी दिल टुट पोसी हिक दी मरबे सां ओ कौन बचसां अबराणी बीमार पे रोंदा ज़ारों ज़ार पे तेकू याद करींदा पे अबराणी बीमार पे रोंदा ज़ारों ज़ार पे तेकू याद करींदा पे कौन बचसां दर्द ते देव की रो रो दम ॾेसां ओ अपे सुनसी अपे सुनसी दिल टुट पोसी हिक दी मरबे सां ओ कौन बचसां वाह मक़बूल साईं वाह वाह सफ़ा ईअं कैफ़ियत ई मटाए छॾियो असांजी बि माना ईअं नेणनि में माना लुड़क तरी पिया अचनि शाइरी जो जेको कमाल आहे वरी तव्हांजे आवाज़ जो जेको सोर्स आहे उहो बि वरी मज़ेदार ऐं महव कंदड़ हुयो असल में शाइरी पंहिंजी जॻह ते जेको सो माज़ी में जेको इन तहलको मचायो वाक़ई में जेको सो जहिड़ो शाइर कमाल कयो तहिड़ो ॻाईंदड़ सही सही असां त इलो बिलो कयो पर छा जेको असली रियल शइ आहे उहा अनवर कमराणी साहिब वेझड़ में असां खां विछड़ी विया दादू जो हुयो तव्हां सां मुलाक़ात करें थी रही आहे मूंखे पाण खे अच्छा माना मुलाक़ात जो सिलसिलो रहियो आहे अच्छा ऐं साईं जो आवाज़ु मचल प्लेबैक सिंगिंग वारो आवाज़ु हा साईं माना फिल्मी आवाज़ साईं जो अॼु संतोष कुमार जी वरसी आहे भला फिल्मूं हुन जूं ॾिठव पसंदि अथव कहिड़ो फनकार यादूं असां सां शेयर कयो न बिल्कुलु भाऊ संतोष कुमार फिल्म इंडस्ट्री जो ख़ूबसूरत हीरो हुयो लाला सुधीर जंगजू हीरो हूंदो ऐं जेको ख़ूबसूरती ब्यूटी जेकी हूंदी पाकिस्तान में जेको संतोष कुमार वाहिद हूंदो अदाकार हुन गाने में संतोष कुमार आहे न जेको इहो मूंखे बि ॾाढो वणंदो आहे न छोड़ा सकोगे इहो सबिया खानम इन जो पूरो ख़ानदान अदाकार आहे सबिया खानम ज़ाल आहे संतोष कुमार जी नियर सुल्ताना ज़ाल ही दर्पण जी इहे चारई हिकु वरी हिन जो हिकिड़ो मंसूर हूंदो हुयो नंढो हिन जो भाउ उहो बि जवानीअ में इहे मरी आहे वरी एस सलेमान अञा ताईं वीचारे जी हालत ख़राबु आहे उहो डायरेक्टर आहे जीअं सुठियूं अनाड़ी जहिड़ी फिल्म ठाही सही सही ऐं सुठो उस्तादनि में शुमार आहे उहो इहो जेको तव्हां ज़िक्र कयो दर्पण जो ऐं इन्हनि संतोष कुमार इन्हनि जा नाला असली मूसा रज़ा नालो आहे संतोष कुमार जो अच्छा अच्छा इशरत नालो आहे दर्पण मूसा रज़ा त माना मुस्लमान जो नालो थियो मतिलबु इहे उन ज़माने में इंडिया संतोष कुमार न उन ज़माने में ट्रैक ई हूंदो जीअं दिलीप कुमार ॾिसो इंडिया में वियो जेकॾहिं मुस्लमाननि जो नालो रखे आहे उहा कैफ़ियत ओड़ो ज़मानो ओड़ो हुयो अच्छा अच्छा हिकु त नाले जी अट्रैक्शन बि वरी डायरेक्टर जी घणी हुन जी हलंदी त नओं जेको हूंदो उनखे कहिड़े तरीक़े सां माण्हुनि ताईं ज़हन ताईं मुतवज कराए सही 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 माना उन वक़्तु ट्रेंड इहो हलियो पोइ हिक ॿिए खे मक़सदु त उहा शइ रखंदा आम न जेकॾहिं मूसा रज़ा रखंदा इशरत रखंदा त शायदि उन हिसाब सां सही सही इहो सिलेक्शन डायरेक्टर या उहो पाण तव्हां कंहिंखे घणो पसंदि कयो कंहिंखे घणो ॾिठो आहे फिल्मूं कंहिंजूं वणंदियूं आहिनि सभु अदाकार ॾाढा सुठा हुया पर जेको मां ख़ासि पुराणे ज़माने वारा हा मुतासिर जेके एक्टर चइजे जेके असां मुंहिंजे ख़्याल में इहो कई दफ़ा पहिरियों बि चयो आहे कहिड़ी बि असां फिल्म इंडस्ट्री जे साम्हूं कहिड़े मुल्क में बीहारे सघूं था उहो आगा तालिश ऐं इलावलदीन उहे अलाए छा हुया ऐं तव्हां मां यकीन सां थो चवां गारंटीअ सां थो चवां कहिड़ी बि तव्हां फिल्म कहिड़े बि किरदार में ॿिन्ही खे ॾिसो तव्हां जज विहारियो कहिड़े बि ॿिए एक्टर खे तव्हां उहो ई किरदार में हलायो तव्हांखे नतीजो मतिलबु पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री ईअं तबाह थी वई तबाह इन करे नालो थो खणा उहो मज़ो न रहियो न सही था चओ पर इन जो छा सबबु तव्हांजी नज़र में छा आहे तव्हां छो त ॾिसंदड़ बि आहियो जेको उन ते गहरी नज़र बि रखी आहे तव्हां न जेको असांजी जजमेंट आहे या जेको असां मुतालियो कयो आहे उन में इहो आहे त वाह सवा कोन्हे हुकूमत जे तरफ़ खां अच्छा जीअं सरपरस्ती इंडिया में आहे फिल्मूं हाणे बि पाकिस्तानी ठहनि थियूं
पर उन नमूने जूं जेके आहिनि क्लासिक फिल्म मज़ो नथो अचे हा। भविष्य त मज़ो नथो अचे सही। उन मां ॾिसूं माना हाणे महांगियूं सहूलियतूं वधीक आहिनि। सहूलियतूं बि आहिनि कंप्यूटराइज़ हर शइ थी पूरी दुनिया में रिलीज़ पयूं थियनि अॻे त जेके फिल्मूं ठहंदियूं सिर्फ़ु पाकिस्तान नंढो सर्कट हूंदो उन में हलंदियूं माना हिकु परदे ते ॾिसंदा लागत बि हुआसीं घटि पोइ उन में सदाकत हूंदी ख़ुलूस हूंदो नेकनियती हूंदी उन करे फिल्म ठाहींदा ऐं इंडिया वारा मां हिकु न 50 मां तव्हांखे ॿुधायां जेके असांजा गाना उन्हनि 100% पंहिंजी शाइरी में कया आहिनि ऐं फिल्मुनि जूं स्टोरियूं सौंसो पर न करे सघिया हा 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 सही था चओ हल उहे ॾींहं हुया जॾहिं असां इहे PTV ते माना ईद वारे ॾींहं ते फिल्म ॾिसंदा हुआसीं हा इहे प्रोमोज़ ईंदा हुया ईद वारे ॾींहं ते इहे फिल्म वाह वाह महीनो महीनो इंतज़ारु कंदासीं बिल्कुलु ईअं सन्नाटो थी वेंदो सभु शौक़ु सां ॾिसंदा घर में वाह 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 हाणे जीअं पाण ज़िक्र कयोसीं त प्राइवेट जेकी ॿिया उर्दू चैनल आहिनि उहे ईद ते फिल्मूं ॾींदा आहिनि ॾींदा सुठियूं फिल्मूं बि अचनि बिल्कुलु, थियूं बिल्कुलु। भलियूं फिल्मूं अचनि थियूं पियूं पर जेको ईअं खणी चऊं तासीर आहे पुराणी भविष्य त उहो असांखे लुत्फ़ु नथो अचे लुत्फ़ नथो अचे अलाए छो नथो अचे अने कंहिं मक़सदु तव्हां ॾिसो मथे में सूर थो पए अलाए कहिड़े तरीक़े सां शाट था वठनि कैमराऊं केतिरो काॾां था बीहारनि ॾिसण था न फिल्म अखियूं थोरी देरि लाइ बंदि करे छॾींदा छा अॻिला तव्हां अॻियूं फिल्मूं ॾिसो ॾिसंदो त अंदाज़ो थी वेंदो हिकिड़े दिलि ऐं दिमाग़ जेको हूंदो आहे उन सां मैच कंदो आहे ॾिसण सां पाकीज़गी वारी हर शइ ॾिसंदा हुआसीं हर शइ फैमिली में ॾिसण वारी घर में वेही करे ॾिसण वारी ॿारनि बचनि सां ॾिसण वारी स्टोरीअ खे तव्हां ॾिसो मकालमनि खे ॾिसो उनजी मक़सद ते जेको शाइरीअ खे ॾिसो हर शोबे खे ॾिसो सही 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 अच्छा मूसा साईं तव्हां ॾे था वरी वरऊं माशाल्लाह हीअ जेकी तव्हां तस्वीरूं ठाहियो था इहे सेल बि थियनि थियूं या सिर्फ़ु शौक़ु ख़ातिर बसि पाण ठाहे पाण ई ॾिसो था पिया इहो इन करे सुवालु कयां त कॾहिं कॾहिं आर्टिस्ट खे का अहिड़ी तस्वीर बि माना ठही वेंदी आहे उनखां पाण ई जो उनजो अघु इलाही थी वेंदो आहे माण्हू चवंदा आहिनि यार इहा तस्वीर ॾे असांखे जेतिरा पैसा वठी बिल्कुलु ईअं बि थियो आहे हा ईअं बि थियो आहे अच्छा पर जीअं मां ॿुधायां की शौक़ जो त कोई मोल न आहे सेल थिए की न थिए कमु त हली रहे कमु त हले थो शौक़ु आहे त शौक़ु त आहे सही सही हा ॿिया कहिड़ा शौक़ु अथव इहो ॿुधायो कुझु शौक़ु त घणा हुआ हा पर हाणे ई रही विया हाणे हाणे इहो हिकिड़ो आहे रहियो आहे सही जो उहा तस्वीर गॾे वारी ठाही आहे हा साम्हूं बि आहे त सही, हू सही, सही। असल में ई लेटेस्ट आहे हा हेयर ठाही आहे सही 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 त हिन जा घणा घणा ऑर्डर चाहींदा अची विया आहिनि की क़ीमतुनि जी छा आहे हा उहो क़ीमत न छा असांखे आहे खपे थी ॿुधायो मथां असां बि वठूं हिते हा हा हिन जा दाम लॻी रही हा हा फेसबुक में अच्छा बाक़ी इहा तस्वीरूं ऐं कुझु सेल थी वञनि थियूं हा कुझु नथी बि थिए माना उहे वॾनि आर्टिस्टनि जूं एग्ज़िबिशन्स थींदियूं आहिनि Exhibition नुमाइशूं वग़ैरह। थींदियूं आहिनि इहे अहिड़ी का एतिरियूं तस्वीरूं तव्हां थी वञनि जो का नुमाइश तव्हां तस्वीरुनि जी कराइजे या पाण खे ख़्यालु आयो आहे हा एग्ज़िबिशन जो ख़्यालु त आहे पर इवन हिकिड़ी सतह जी एग्ज़िबिशन हिते बि थिए पई हिन वक़्तु हा, बि ही सिंध थिए टीवी ते सभई तव्हांजूं तस्वीरूं बि ॾिसनि था पिया माण्हू हा बसि हीअ सुठी एग्ज़िबिशन आहे हुन करे हा हा जिते चंद माण्हू ईंदा उते पूरी दुनिया में सही सही इन जो फोकस इन मथे हूंदो हा हा आहे बाक़ी हीअ त एग्ज़िबिशन लाइ अञा त सम्झो थोरो ई कम मटेरियल अञा वधारे अञा मटीरियल वधीक हूं न तस्वीर अच्छा हीअ तस्वीर जेका ठाहियो था तव्हां हीअ फ्रेमिंग पाण कयो या उहा वरी उनजे लाइ कंहिं ॿिए खे चवणो पवंदो आहे फ्रेमिंग कराई आहे अच्छा हा हीअ फ्रेमिंग जो थियल आहिनि मतिलबु कराई आहे बाक़ी त फ्रेम तयारु ई कैनवस अच्छा रेडीमेड मिलनि था त उहो हुन सही 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 में पेंट करे ॾींदा सही 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 ये कैनवास जेकी मिलनि कैनवास, था हा, ये ही- आम पेपर आहे या पाठो न आहे हीअ छा कैनवस आहे? एक कपिड़ो आहे कपिड़ो आहे अच्छा हा सही 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 माना जीअं पहिरियां सिनेमाउनि ते कपिड़नि ते हा, थींदी हा। पेंटिंग उहा साॻी ॻाल्हि आहे उहा साॻी उहा आहे। साइज़ थोरी नंढी आहे साइज़ नंढी आहे ईअं खणी चऊं हीअं जा हूअं आम ज़िंदगी में इन खां सवाइ तव्हांजो छा कार वहिंवार आहे कहिड़ी किरत कयो था त हीअ जो चओ था त एॾो हिन में मुनाफ़ो बि न आहे एॾी सेल परचेज़िंग बि न ठीकु आहे आहे पर हिन जे अलावा बि जो अॼुकल्ह वॉल डिज़ाइनिंग वग़ैरह हली रहिया आहिनि कमु हा, हा। त हिन में पंहिंजो रोज़गार हली वियो आहे अच्छा हिन जे अलावा त पाण बसि हीअ आहे पंहिंजो रोज़गार बि हीअ आहे शौक़ बि हीअ आहे सही 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 अच्छा मक़बूल अहमद रिश्दी साहिब खे तव्हां घणो फॉलो कंदा आहियो हा उहो सुठो आवाज़ु हुयो ईअं न? जी 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 तव्हांजे माना फनकारनि में वरी तव्हांखे उहो वणे थो घणो न पाकिस्तानी सुठो फनकार। बिल्कुलु न सुठा त सभु सुठा आहिनि मेहदी हसन आहे मसूद राना आहे अहमद रफ़ी आहे पोइ मां जॾहिं नंढो हूंदो हुउमि न त मूंखे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो निसार अब्बासी उहो सभिनी अदाकारनि जी नकल कंदो अच्छा अच्छा हा वरी मूंखे वरी सभिनी गुलूकारनि जी नकल करण जो शौक़ु हूंदो पोइ रजब अली गुलाम अब्बास ए नयर असद अमानत अली ख़ान अहमद रिश्दी मसूद राना मक़सदु अहिड़ो पोइ उन ज़माने में कोई एतिरा चैनल न हूंदा हुया सही, सिर्फ़ु टीवी हूंदो त पोइ कॾहिं कॾहिं स्टेज ते वेंदासीं त वन मैन शो जे हिसाब सां पोइ इहे चीज़ शयूं असां कंदा हुआसीं अच्छा ईअं फील थिए थो अलाए छो मूंखे शायदि मां भुलियल बि हुजां या मुंहिंजी इहा ज़ाती राय बि थी सघे थी अॻे छोकिरनि में नौजवाननि में आर्ट जे हवाले सां टैलेंट घणो न हुयो कंहिं वक़्त में हाणे माना सभु पंहिंजे पंहिंजे
कमनि ते लॻल आहिनि, बहुत ध्यानु न आहे। मां- अॻे वॾो शौक़ु हुयो, माना जुनून हुयो त मां फिल्म इंडस्ट्री में वञा, स्टेज ते वञा, ड्रामनि में वञा। मां अर्ज़ु कयां भाउ इरशाद, मूंखे यादगिरी आहे असां पहिरियों जॾहिं प्रोग्राम लाड़काणे में कयोसीं धरती दौलत वारनि जी, हफ़्तो पूरो जनाबाग में स्टेज ठहे पई, अच्छा। रिहर्सल पूरो हफ़्तो ॾींहुं राति कनि पिया। अच्छा। ऐं जुनून अहिड़ो इहो न हूंदो त मां को फिल्म में वेंदुमि की, पर जेको कुझु तारी हूंदो शौक़ु, ऐं असांखां इलाही वॾा हूंदा, सही। सीनियर्स हूंदा, सही, पर सही। पंहिंजूं निंडूं ख़तमु करे छॾियूं। मक़सदु ईअं लॻंदो त जंहिं ॾींहं ते शो आहे उन ॾींहं ते ॼण असांजी ईद आहे, पूरी तयारी हफ़्तो 10 ॾींहं दुनिया सां कटियल, उहो स्टेज ठहे थी, रिहर्सल कनि था, हर शइ में हिक ॿिए खां जेको शइ आहे इन ते पाण तफ़सीली कचहरी कयूं था। इहो ॾाढो सुनहरी दौरु हुयो। बिल्कुलु, बिल्कुलु। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, असां सां गॾु रहिजो ऐं मज़ेदार प्रोग्राम खे इंजॉय कजो। प्रोग्राम जो नालो आहे सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। रोज़ानी जीजल अख़बार मुंहिंजे हथनि में आहे। कराची, हैदराबाद, सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे हीअ अख़बार, ऐं हिन अख़बार में जेका अॼु तारीख़ आहे उहा आहे 11 जून 2020 ॾींहुं आहे ख़मीस जो, ऐं बमुताबिक़ 19 शवाल मुकरम 1441 हिजरी। सिफ़ा हिन अख़बार जा 8, क़ीमत 20 रुपया आहे हिन अख़बार जी। अॼोकी अख़बार में जेका लीड ख़बर आहे उहा आहे त सिंध खे नज़रअंदाज़ करण ते सूबाई सरकार जो एहतिजाज। सिंध इस्लामाबाद जी कानूनी नाही, मुराद अली शाह साहिब जो इहो चवणु आहे। ऐं क़ौमी इक़्तिसादी काउंसिल तरफ़ां 1324 अरब रुपयनि जी सालियानी तरक़ियाती प्रोग्राम जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ऐं गॾोगॾु सुपर लीड ख़बर आहे उहा आहे त कोरोना वायरस वधीक 101 माण्हुनि जो साहु कढी छॾियो। 6365 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सो इहा बेॻणतीअ जेकी सूरत हाल आहे। ऐं वज़ीर आज़म साहिब वरी फरमाए थो त मुल्क में पेट्रोल जी खोट जल्द ख़तमु कई वेंदी। दबा जी परवाह नाहे, बोर्डिंग में मुलविस कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे। सिंध में बेरोज़गारनि जे लाइ वरी ख़ुशख़बरी इहा आहे त 37,185 उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि। हाई कोर्ट में रिपोर्ट जमा थी आहे, सो तयारी वठी छॾियो। अला साईं करे तव्हां जेके नौजवान आहियो उहे पंहिंजे मुस्तक़बिल ॾांहुं रवां दवां हुजो। ऐं गॾोगॾु जेका अॼोकी अख़बार में ख़ासि ख़बर आहे उहा इहा आहे त बिलावल पारां पाकिस्तान में कोरोना बाबति WHO जा ख़दशा जाइज़ करार। ऐं कल्ह जेको प्रोग्राम असां कयोसीं उन जे बारे में बि हिन अख़बार लिखियो आहे त वई तकिड़े सिंध जे सुरीली फ़नकार खे सालगिरह जी मुबारक। सिंध TV जे प्रोग्राम सलाम सिंध में उन जी सालगिरह जो केक जेको कल्ह कटियोसीं उन हवाले सां बि अॼोकी अख़बार में ॾाढी सुठी ख़बर शाया थियल आहे। अख़बार में आलमी ख़बरूं बि आहिनि, शोबिज़ जूं ख़बरूं बि आहिनि, रांदियुनि जूं ख़बरूं बि आहिनि, ज़राअत जूं ख़बरूं बि आहिनि, सितारा तव्हांजा छा था चवनि इन हवाले सां बि अॼोकी अख़बार में घणो कुझु लिखियलु आहे। अंदरि जेको आहे सो सुठा कॉलम बि आहिनि। ऐं गॾोगॾु इफ़त हुसैन रिज़वी जो ख़ूबसूरत कॉलम आहे, इमरान ख़ान फ़रिश्ता किथां आणे। सो वधीक अख़बार जेकॾहिं तव्हां पढ़ंदो त तव्हांखे तमामु घणी ॼाण मिली वेंदी। अख़बार पढ़णु इंतिहाई लाज़मी आहे। जेकी अख़बार पढ़ंदड़ आहिनि उहे भले ई सोशल मीडिया जा केॾा बि नवां तरीक़ा अची वञनि, पर अख़बार पढ़णु न छॾींदा आहिनि। अख़बार पढ़णु सुठी ॻाल्हि आहे। असां वटि फ़नकार बि आहे अज़हर साहिबु, ऐं ॿियो फ़नकार असां सां माना वर स्टाइल फ़नकार आहे, उनखे त तमामु घणियूं अलाए असांजी सलाहियतूं ॾिनियूं आहिनि। मक़बूल साहिबु असां सां गॾु आहे। ऐं मुसविरी जे हवाले सां असां सां गॾु मोहम्मद मूसा सनाणी ऐं मोहरम साईं, सभु दोस्त जेकी बि गॾु आहियूं सभई प्रोग्राम खे रचाव सां ख़ूबसूरतीअ सां तव्हां ताईं पहुचायूं था। दिलि चवे थी हींअर हिकिड़ो कलाम ॿुधूं, तव्हां संगत जी बि जेकॾहिं राय हुजे त पोइ ॿुधूं साईं। मक़बूल साईं, अज़हर साईं खे ॿुधूं भला। वाह वाह साईं, हाणे तव्हां ते ज़िमेदारी अची वई आहे साईं, कलाम खे ख़ूबसूरत ॿुधायो। हिकु मुल्क तुंहिंजो मूंखां दूर आहे, हो ॿियो पयो जानी तुंहिंजो पूरो आहे। हो साड़िया हिन करोना खे जे कयो मजबूर आहे। अचा कीअं जानी तोड़े वो तुझी सिक थी सताए ॾाढो मूंखे। सखी जलबाणी चए
ओ हिक गुरबत मारियो आहे मूंखे मुंहिंजी कामयाबी जी जेका कुंजी आहे उहो मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे सखी एतिरो ॻाइण जो मूंखे शौक़ु न हूंदो आहे जेतिरो अधे मुंहिंजे शौक़ु हूंदो आहे ऐं मां घणो थोराईंदो आहियां बाबा गुलशेर चांडे साहिब जो ऐं बाबा महरम नवाज़ साहिब जो बाबा सजण मायरी जिन्हनि जो मूंसां साथ आहे पोइ महबूब चए थो आशिक़ खे हुन जाने हिकिड़ो भेरो अची मुंहुं ॾेखारे वञ आशिक़ जैसो हिकु गुरबत ॿियो लॉकडाउन कहिड़ो न कीअं थो ॾे अचां चए सो मिड़ी हिकिड़ो चकर मुंहुं ॾेखारनि त आशिक़ दर्जी जां करे छा पियो चएसि बाबा साईं चएसि थो ओ मुल्क बि तुंहिंजो मूंखां दूर आहे पयो पिरी तुंहिंजो पूरा साड़िया करोना खे जंहिं कयो मजबूरा साड़िया करोना खे जंहिं कयो मजबूरा आहे मुल्क बि तुंहिंजो मूंखां दूर ओ पयो पिरी तुंहिंजो पूरा साड़िया सुञाईअ खे जंहिं कयो मजबूरा साड़िया ग़रीबीअ खे जंहिं कयो मजबूर समूरा बिना नाणे जे ख्याल अधूरा पैसे सां हिने लाड समूरा बिना नाणे जे ख्याल अधूरा मारियो इन बस सूरा ओ पयो कराची वञ जो पूरा मजबूरा सारा करोना के जंहिं कयो मजबूरा ऐ मुल्क बि तुंहिंजो मूंखां दूर ओ पयो जानू तुंहिंजो पूरा सारा ग़रीबीअ खे जंहिं कयो मजबूरा सारा सुञाईअ खे जंहिं कयो मजबूरा
जेको आहे न सो कोरोना में तव्हांजी ॻाल्हि ॿुधी अथव पोइ ख़्यालु कजो हाणे तव्हां नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे असीं वठूं त नंढड़ी साई ईअं मुरकंदा रहो महकंदा रहो ऐं असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो वञो केॾांहुं बि न असीं गॾु आहियूं प्रोग्राम जो नालो आहे सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 मलिकार तव्हांखे वरी चऊं था असां पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं ख़ूबसूरत मुसविर बि असां सां गॾु आहे मोहम्मद मूसा सनाणी साहिबु उन सां बि कचहरी जो सिलसिलो हले थो तव्हां टेलीफोन बि करे सघो था इहा ॻाल्हि ॿुधाइण विसरी वई आहे अॼु तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे तव्हां प्रोग्राम जो हिसो आहियो ऐं हिसो बणिजो अॼु टेलीफोन कयो ऐं असांखे ॿुधायो त अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं थो लॻे सनाणी साहिबु हीअ जेका पेंटिंग आहे जेका तव्हां पंहिंजे घर में रखी आहे इन जो बि दीदार करायो इन जी बि ज़ियारत ज़रूरी आहे इहा छा आहे कहिड़ी पेंटिंग आहे कहिड़ी कैफ़ियत में इहा छपी अथव ये बच्चे का पोर्ट्रेट है स्केच बनाया मैंने अच्छा माशाल्लाह ये फर्स्ट टाइम मैंने किसी टोनिट पेपर पे यानी कलर वाले पेपर पे बनाया अच्छा ये किसी बच्चे को ऐसे करते हुए देखा था या खुद ख्याल ही ये बनाया एक है? तस्वीर थी मेरे पास अच्छा। इसको देख के बनाई है। अच्छा माशाल्लाह सही सही ये चारकोल वर्क है इसमें। सही सही और क्या क्या बनाया जी इसके अलावा 3D है हमारे पास जैसे ये है माशाल्लाह ये मेरा अपना ख्याल है वाह 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 क्या एक पेंसिल जो है वो पेपर सीधा करके दिखाइए कैमरा आपको फॉलो कर रहा है वाह सही वाह इन में ईअं लॻे थो त ॼणो जेको आहे सो पेपर में सुराग थियल आहे टुंग थियल आहे ऐं पेंसिल विच मां निकितल आहे पर ईअं आहे कोन हाँ हीअ सॼी पेंटिंग जो कमाल आहे पेपर बिल्कुलु सिधो आहे ठीकु आहे पंहिंजी असुल शक्ल में आहे तो लगता ऐसे है कि पेंसिल इसके अंदर से हाँ। निकली हुई है पर सही है है। नहीं पर ये बना हुआ है वाह 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 तो ये 3D गलत है। वाह 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 जी वाह इसके अलावा बस कुछ स्केचेस ऐसे हैं किसी एक्टर को ये तो सब जानते हैं इसे सही 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 ये कौन है जी जैकी चैन अच्छा जी वाह जी वाह वाह तो इसका भी स्केच बनाया था मैंने वाह 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 तो इसी तरह और भी बहुत वाह, सारे वाह, हैं वाह, मतलब ये 3D फेवरेट है। है आपके उनमें ये जैकी वाटर चैन है। कलर का काम होता है ये वाटर कलर है। सही 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 ये ये भी भी legend अक्सर है। जाते हैं तो जिम पे खास तौर पे ऐसी तस्वीर होती हैं हाँ और ये मेरा बहुत पुराना वर्क है अच्छा शुरुआत के ये काम है सारे सही सही ये 1947 का वर्क है जी तो ये सारे ये भी वाटर क्या क्या कहने ये फितरत के हसीन जो कलर है ना वो रंग हैं वो बहुत ये अच्छे लगते हैं, अट्रैक्ट करते हैं आंखों ना, को भाते हैं आंखों को भाते हैं सही सही तो इस तरह के काम लोग पसंद करते हैं सही सही अच्छा लगता है सही और इनको देखते हुए भी थोड़ा सही दिल खुश हो जाता है कि सही, सही, कलर सही। जो अब कलर हमारी लैब से कम होते जा रहे हैं ऐसा ऐसा अच्छा अच्छा आपको भी पता होगा इस बारे में कलर लेब से कम होते जा रहे हैं लैब से भी हो रहे हैं और वैसे जिंदगी में भी कम होते जा रहे हैं हाँ वैसे जिंदगी तो ये जो वबा आई मैं हुई समझ है रहा था शायद वो नहीं मिल रहे पेट्रोल की किल्लत तो है कमी तो है कलर की कमी आ गई है वो तो अपनी जगह है हाँ। अब जैसे वबा फैली हुई है अच्छा कितने सारे ऐसे मतलब वो अपने रोजगार हैं या सही कोई सही ऐसे सही। हाँ हाँ वो काम थे जो रुके हुए हैं सही वो सही लाइफ वैसी नहीं रही अब अच्छा वैसे कोई मखसूस टाइम देते हैं इस काम को या जब दिल चाहता है तो बस पेंसिल उठा ली हाँ ये दिल से होता है काम ऐसा नहीं है कि पेंसिल उठाई और शुरू हो कोई गया। स्टूडियो वगैरह बना हुआ है अलग नहीं, से नहीं, घर का अपने कोई घर हिस्सा में। बनाया हुआ है आपने घर में ही करता हूँ काम अच्छा जी सही जैसे दिल करता है ना मूड बनता है तो बस फिर वो काम निकल के आ जाता है कि भाई ये पेंटिंग तैयार हो गई अच्छा। वो उसको करनी ही है। अच्छा कोई बंदा आया कि भाई ये मेरी तस्वीर है ये बना के दो हाँ, या किसी तो- ने फरमाइश की हाँ वैसे भी बनाते हैं वैसे कितना टाइम लग जाता है अगर मेरी तस्वीर बनानी हो आपको तो कितना टाइम लगेगा वो तस्वीर अगर ज़्यादा डिटेल डालते हैं ना जिस तरह ये हमने तस्वीर बनाई तस्वीर है पे। अब पोज उठाया उसको बनाया हमने सही सही तो चलो ये 3 दिन लगे उसको मैंने बनाया अच्छा 3 दिन लगे हाँ अच्छा इतना ऐसा ऐसा मतलब काम हार्डली है। ऐसे नहीं कि मैं 2 घंटे बैठ के या 3 घंटे जैसा टाइम मिला मैंने इसको बनाया अच्छा। अगर कोई कह रहा है कि ये तस्वीर है मेरी 3 दिन कंटिन्यू या ऐसे नहीं, मतलब continue नहीं। दिन में आधा हाँ, घंटा थोड़ा दे सा दिया काम फिर किया दूसरे फिर थोड़ा दिन फिर 1 घंटा कोई दे और दिया। काम किए फिर इसके बाद आगे बैठे अच्छा अच्छा इसी तरह सही सही अगर किसी ने तस्वीर दी बनानी है तो फिर वो 6-7 घंटे लग जाते बन जाती तस्वीर अगर कंटिन्यू बंदा बैठे तो सही 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 इस तरह ये पुराना वर्क है ये क्लासिक वर्क है अच्छा ओल्ड मास्टर होते थे ना उस जमाने में काम करते थे ये भी पेंसिल वर्क है ये पेंसिल वर्क सही है और ये पेपर की टोन आप देख लें हाँ हाँ वाइट नहीं है सही ठीक। और इस पे नॉर्मल पेंसिल चली हुई है जो आम जो स्कूल में बच्चे यूज़ करते हैं सही उसी का ये काम है सही सही बस। सही वैसे आपने किसको देखा फॉलो किया कौन आपका इस हाँ। हवाले से आइडियल है कुछ फनकार हैं हमारे यहाँ भी
हमारे अपने ही एक मतलब बरादरी के ही हैं बंदे, अच्छा बहुत अच्छे कारीगर, बहुत अच्छा, कच्ची बिरादरी के, कच्ची बरादरी के। सही सही। लेकिन ये कि उनको तो कोई ऐसी तवज्जो मिली नहीं, उनका काम, वो अब भी काफ़ी एज हो गई उनकी। उनको देखा करता था बचपन में, तो मुझे भी ये शौक़ चढ़ा सही कि मैं भी ये काम करूं। सही। इससे पहले होता ये था कि जो उस वक्त कार्टून मूवी वगैरह देखता था या कॉमिक बुक्स होती थी तो उनको ड्रॉ करता था, सही। जैसा भी होता था करता था। वो पर मतलब वो जो पुराना जमाना ज्योमेट्री बॉक्स हुआ करता था, पेंसिल हाँ। हुआ करती थी, तो वो सारा काम उस जमाने जब का। उनका मैंने काम देखा तो मैंने कहा काम इस तरह होना चाहिए जैसे ये कर रहा है, सही 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 तो फिर सारी तवज्जो उस पर चली गई। सही सही सही। करते 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 यहाँ तक पहुँचे। मक़बूल साईं, तव्हां बोर त कोन था थियो न बाबा, तव्हां ॾाढो पंहिंजी सुठो दौर। ज़िंदगी जो को ख़ासि सुनहरी दौर ॿुधायो, कहिड़े ज़माने में जवानी, जॾहिं तव्हां जी फूह जवानी हुई, हाणे बि माशाल्लाह जवान आहियो, उन ज़माने में स्टेज जी छा रौनक हुई, कॾहिं खां आगाज़ कयो स्टेज कयव, पहिरियां टीवी रेडियो किथे वियो? बाबा शायदि उन ज़माने में सिर्फ़ु शौक़ु हूंदो, असांखे नंढा हूंदासीं बिल्कुलु, जी। ऐं सभ जो मशग़लो सिनेमा फिल्म हूंदो हुयो। उन पढ़िया लिखिया बि इहो ई दिलचस्पी हूंदी हुनजी, ऐं जेको अनपढ़ माना हिकिड़ी फिल्म लॻंदी त सॼे हफ़्ते में रोज़ माण्हू उहा ई फिल्म ॾिसंदा। ॿ दफ़ा ॾिसंदा, हा ॿ दफ़ा ॾिसंदा, सही। त इहो सभ खे हूंदो छो। पोइ उन ज़माने में को मक़सदु एतिरी वरी मुंहिंजी कुदरती तौर ते कंहिं गेम सां दिलचस्पी न रही, न की माण्हू क्रिकेट नंढे हूंदे खेॾंदा आहिनि, बैडमिंटन खेॾंदा, मां का शइ बसि मूंखे हे शौक़ु हूंदो। अच्छा, हा, पेंटिंग में हा, मां पंहिंजे को कई या ॾिसण जो शौक़ु? न न, मां ग्राफ ते तस्वीरूं ठाहींदोसि। अच्छा, ज़बरदस्त। माना वो तो ग्राफ माना ते तस्वीरूं ॿई ठाहींदो। माना हिकु जहिड़ा हा, न ख़्याल मूंखे मिलिया अफ़सोस इहो आहे त मक़सदु त हिनखे बरक़रार न रखी सघियुमि, अच्छा अच्छा। न त मुंहिंजा पाण मुंहिंजूं तस्वीरूं इरशाद ऐं हो इमदाद जेके पेंटर आहिनि KTN वारा, इहे मुंहिंजा क्लास फेलो आहिनि, अच्छा अच्छा ऐं असां सभु पेंटर हूंदासीं, मुसवरी कंदासीं। अच्छा। हा, पोइ ईअं हूंदो त ॾाढो हथु मज़बूत हूंदो उन ज़माने में, त उन ज़माने मूंखे मुसवर चवंदा हुआ दोस्त। अच्छा, हा, वाह वाह। पर पोइ भउ- अदाकारीअ ॾे कीअं ऐं इहो बसि हे त जॾहिं पढ़ंदासीं पढ़ाईअ में घटि दिलि लॻंदी, पोइ तस्वीरूं ठाहींदो, जेको टीचर हूंदो उन जी तस्वीरूं ठाहींदो, पोइ बजाए मूंखे ख़ौफ़ हूंदो ॾिसंदा त मूंखे मारींदा, पर उहो मोहबत सां वरी पेश कंदा, या ॿी हिकिड़ी ॿी ठाहे ॾे मूंखे, पोइ इहो सिलसिलो थींदो। सही सही पोइ- आहे। हीउ कमु बि ॾुखियो आहे। आउं जॾहिं पढ़ंदो हुयुसि त मूंखे ॿी का तस्वीर ठाहिण न ईंदी, पोइ ख़ाली पन ठाहे वेंदो हुउमि। पननि वारी जेका आहे न सा, उहा ड्राइंग ॾाढी सवली हुई मुंहिंजे लाइ। न न, तव्हां जेकॾहिं पहिरीं स्टेज हूंदी आहे ग्राफ जेकॾहिं तव्हां सिखी वियो, पोइ सवाल नथो पैदा थी सघे, तव्हां तस्वीर न ठाहे सघो। हथु जेकॾहिं तव्हांजो पुख़्तो हुजे त सही पोइ उहो फ्रेम उन में विझी करे पोइ ग्राफ ते, सही सही। हा, पोइ उन हिसाब अॻे ग्राफ ते ठहंदियूं हा तस्वीरूं, हा हा। ऐं पोइ ख़ुशी थींदी पाण खे जॾहिं माण्हू तारीफ़ कंदा, यार हा ॾाढी सुठी आहे, अहिड़े तरीक़े सां। पोइ वक़्तु हालात सां आहिस्ते आहिस्ते शइ आहे न हिनखे टाइम ॾेई सघियासीं। सही। हा, पोइ वरी पोइ जॉब जो सिलसिलो हे- जॉब जो सिलसिलो कुझु। अच्छा, स्टेज या जेकी ड्रामा कयव, केतिरा कया अथव ड्रामा? उहो लातादाद यादि न, एतिरा न तइदाद त मूंखे यादि न आहे, वाक़ियात तमामु घणा हुया, अच्छा। ऐं असांजी कंपनी लाड़काणे में जॾहिं स्टेज जी हा माना उरुज हो, लाड़काणो माना उरुज हूंदो। ऐं असां ख़ुशनसीब आहियां जेको असांखे दोस्त मिलियो, तारिक शेख साहिबु, अलाह ताला उनखे ख़ुशि रखे, उहो निसार अब्बासी लाड़काणे जा सुठा आर्टिस्ट हूंदा, जावेद ख्वाहावड़ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो ताज हुयो। शेख साहिब त गुज़ारे वियो। न, उहो ताज शेख, उहो बि असांजो दोस्त हो, अच्छा ताज शेख, हुन नालो असुल ॿियो हुयो, ड्रामनि में ताज शेख चवराईंदो। अच्छा, हीअ तव्हां ॿिए ताज जी ॻाल्हि कयो। तारिक शेख, तारिक शेख। तारिक अच्छा। शेख सही सही। ऐं बेस्ट आहे आर्टिस्ट आहे लाड़काणे जो, निसार अब्बासी, ख्वाहावड़ नालो अलाए छा असां बहरहाल इहे ॾाढा सुठा निसार अब्बासी जो कॉमेडियन बि आहे, कॉमेडियन बि आहे। इन जो एल्बम्स ॾाढा उन ज़माने में कैसेट काफ़ी जी हिन दौर कमु हुयो कयो त आहे। हिन एल्बम ईंदा हा, हुया। बिल्कुलु बिल्कुलु सही सही सही। इहो त इहा असांजी हिकिड़ी कंपनी हूंदी, पोइ ज़ुल्फ़कार हिकिड़ो असांजो वाहिद हूंदो दोस्त, ज़ुल्फ़कार वाहिद, उहो ॾाढो असां मां फास्ट हूंदो कमु करण में। अच्छा अच्छा। पोइ हर महीने में, हर ॿिए महीने में को न को प्रोग्राम शो कंदो हुयो, सही सही। शो कंदा। पोइ हुन में गैदरिंग हूंदी, ईअं न हूंदो त असां को शौक़ु, पर गॾु हूंदासीं, कंपनी हूंदी, रिहर्सल थींदी, घुमंदा, मज़ा हुया, तफ़रीह हुई। शख़्सियतूं जेके हूंदियूं वरी उन ॾे वेंदासीं, कार्ड खणी वा, उहो महिमान ख़ासि तव्हां आहियो, सदारत तव्हांखे था ॾियूं, अचिजो। वरी वाक़ियात जीअं भाऊ ॿुधाया त हिकिड़ो किरी पियो स्टेज ते नाले में, जीअं तव्हां ॿुधायो, उन ज़माने में बि थियो, वाक़िया घणा थींदा। हिकिड़ो मुंहिंजो चाचो थियो, आख़िरी सीन आई, स्टेज ते मां बीठुमि, उहो मरी वियो, हाणे हुते पर्दो, मां इंतज़ार में त पर्दो बंदि करे थिए त मां हिनखे हेठि छॾियां, पर उहो अलाए छा में तरी उहो जेको फासी पई, अटकी पियो, अटकी पियो, थिए ई न पियो। हाणे उहो केसि ताईं मां सम्झां, पकड़ी बीठो हुजां, हाणे एसि ताईं मां सम्झी त स्टेज 2-4 फुट हेठि हूंदी, मां छॾे छॾियां, धकु न लॻंदो, हेठि को बाल्टियूं अलाए छा सामान टी कम पिया, जीअं छॾियो त रड़नि जा आवाज़ आया हेठो, माना अहिड़ा वाक़िया त ॾाढा घणा थींदा। अच्छा अच्छा, सही सही। त पोइ उहे जेके यादि करे सही सही। असांखे तव्हां उर्दू कलाम बि ॾाढा सुठा ॻाईंदा आहियो। हाणे को सुठो को उर्दू कलाम ॿुधायो भला। वाह कजो। हाज़िर हाज़िर वाह हाज़िर कजो। हाज़िर हाज़िर।
रुस के टुर पे ओ सरकार तोड़ के मेरा सजना प्यार वफा लो अपनी शान हजूर करा लो मिलता 100 बार रुस के टुर पे ओ सरकार असां दिल मंगी आई लाज साडी रखे लो असां दिल मंगी आई लाज साडी रखे लो प्यार की ऐतावी सवाज जरा चखे लो प्यार की ऐतावी सवाज जरा चखे लो तुसी जे करते रहे इनकार करोगे जीना भी दुश्वार वफा लो अपनी शान हजूर करा लो मिलता 100 बार रुस के टुर पे ओ सरकार ਵੱਲ ਤੁਸੀਂ ਜਾਣਦੇ ਹੋ ਦਿਲ ਨੂੰ ਸਤਾਉਣ ਦਾ ਵੱਲ ਤੁਸੀਂ ਜਾਣਦੇ ਹੋ ਦਿਲ ਨੂੰ ਸਤਾਉਣ ਦਾ ਹੁਣ ਕੋਈ ਤਰੀਕਾ ਦੱਸੋ ਯਾਰ ਨੂੰ ਮਨਾਉਣ ਦਾ ਹੁਣ ਕੋਈ ਤਰੀਕਾ ਦੱਸੋ ਯਾਰ ਨੂੰ ਮਨਾਉਣ ਦਾ ਮਾਰ ਕੇ ਦੋ ਨੈਣਾ ਦੀ ਵਾਰ ਕਰੋ ਨਾ ਦਿਲ ਦੇ ਟੋਟੇ ਚਾਰ ਵਖਾ ਲਓ अपनी शान हजूर करा लो मिलता 100 बार रुस के टुर पे ओ सरकार सो तव्हां असां सां गॾु रहिजो प्रोग्राम जा अञा ख़ूबसूरत लम्हा बाक़ी आहिनि ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था मुसवरी सां दिलचस्पी रखंदड़ दोस्त अॼोको प्रोग्राम यकीनन एंजॉय कंदा हूंदा पुराणियूं यादूं पुराणियूं ॻाल्हियूं पुराणा वक़्त पुराणा ज़माना पुराणा पल ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि वयल वक़्तु हमेशह यादि ईंदो आहे ऐं वयल वक़्तु ॾाढो सुठो बि लॻंदो आहे हीअ जेके पहर आहिनि हीअ जेके लम्हा आहिनि हाणे हिन वक़्तु असांखे ॾुखिया लॻी रहिया आहिनि ऐं जॾहिं हीअ वक़्तु गुज़री वेंदो त हीअ ॾींहं जेकी मक़बूल साहिबु अॼु जेका कचहरी पाण कयूं था त इहा बि वरी यादुनि में शामिल थी वेंदी ऐं पाण चवंदासीं त को वक़्तु ॾाढा सुठा स्टूडियोज़ जा प्रोग्राम थींदा मिलंदा कचहरी कंदा हुआसीं माना जेका बि घड़ी मिली आहे जेको पहर मिलियो आहे उनखे गनीमत सम्झो गनीमत इहो सरमायो आहे हा ईंदड़ वक़्त जो ईंदड़ वक़्त जो सरमायो आहे हिकिड़ी यादि हिकिड़ी सुनहरी ठही थी वञे ऐं जीअं पुराणे ज़माने में पाण ॻाल्हियूं कयूं था नक्श थी वञे ज़हन में हा ॻाल्हि करण सां ई सुरूर थो महसूसु थिए हा हीअ जेको कलाम तव्हां थोरी देरि पहिरियां ॻायो इहो कहिड़े फ़नकार जो ॻायल हो इहो मसूदुरा न ॻायो हो ख़ानज़ादा हिकिड़ी फिल्म हुई अच्छा असां माना पैदा ई न थियल हुया शायदि हा ईअं न पुराणी फिल्म पुराणी फिल्म हुई
सही 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 त इन जो गाने जो अॻे छा आहे जो मक़सदु त जेके जलाल चांडी वीचारो बाद आयो अॻ में न त असां नंढा हूंदा गाॾियुनि में पंजाबी फिल्म हलंदा नूरजान जा ई माना हर होटल ते नूरजान, हर हुसैन जॻह ते भट्टी। मेला मलाखड़नि में उहो ट्रैक बदिलो जलाल चांडी हालांकि उस्ताद जुमन जन हुया उस्ताद इब्राहिम जन हुया मंज़ूर अली खान जन हुया उन जो हिकिड़ो अलॻि हल्को हुयो उहो ॿुधण अलॻि हुयो, वारो। पर उहे- ई वरी अवामी राग हा, बोड़ ट्रोड़ वाणा हे- जीअं हे फंदा थींदा। होटल जिते किथे गाॾी इहो हूंदो पोइ जलाल चांडे सौ सुधो हुनखे ट्रैक बदिले छॾियो सही। हुन मां केतिरा ॿिया आया ॾिसो त जलाल खां पोइ वेठो आहे न असांजो ई नंढड़ो जलाल विचोलो जलाल जलाल जे नाले ते बि तमामु घणा ॾाढा सुठा निकिता, फनकार ॾाढा अची विया। सनो जलाल नंढो जलाल पको जलाल हा न साईं? सफ़ा जलाल वॾो जलाल त बाबो न सां एक तरह हा न साईं? हा उस्ताद बाबो साईं उहो अञा गरम जलाल पियो अथव हिकिड़ो हुन खां पोइ अचानक जलाल हिकिड़ो ट्रैक्टर जलाल बि अथव अड़े वाह 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 वॾा जलाल अथव साईं। सही सही सो हाणे वरी ट्रेंड थोरो चेंज थियो आहे असली नालनि सां बचनि था पर हिकिड़ो जीअं जेको माण्हू फेमस थींदो आहे त हुनजा शागिर्द बि तमामु घणा पैदा थी वेंदा आहिनि। अच्छा राग जी वकूल साहिब बाक़ाइदा सिखिया वरिती अथव या इहो शौक़ु ख़ातिर ॻायो था कीअं कंहिंखे ॿुधी करे पाण ई न भाऊ शायदि हक़ीक़त के माण्हू माना ॿुधी ॿुधी पाण ई सुरीला थी वेंदा अथव? हक़ीक़त मां सुरीलो त न आहियां हक़ीक़त ईअं त उन ज़माने में रेडियो मां गौर सां ॿुधंदो हुउमि रेडियो गौर सां ॿुधंदुमि मूंखे इहा बि ख़बर हूंदी त अॼु माना अंगारे ॾींहं त अनौंसर कहिड़ो हूंदो अच्छा। ऐं उहे कहिड़ा गाना हलाईंदो आहे उन ते असां का फरमाइश अहिड़ी न हूंदी माना कहिड़ो रेडियो जी कहिड़ी स्टेशन ॿुधंदा हुयो ख़ासि तौर? कराची 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 ॿुधंदासीं हैदराबाद ॿुधंदासीं सही। उन में प्रोग्राम जी तफ़सील ॾींदा एक नगमा दो आवाज़ें हा। एक ही फनकार हा। इहो हूंदो हिकु नगमो ॿ आवाज़ हिकु सिंधी में नगमो ॿ मतिलबु। आवाज़ हा इहो सही, हूंदो सही। उर्दू में हूंदा हिकु मूसीकार पोइ इहे गाना जेको हूंदा ऐं ॾाढा सुठा हूंदा सही, ऐं हाणे त जेके तक़रीबन फिल्मूं आख़िर में ठहियूं हिकिड़ो गानो पॉपुलर न थियो आहे न ई हलियो आहे रेडियो ते न ई वरी रेडियो स्टेशन रही आहे न त इन माण्हुनि खे फरमाइश एतिरी हूंदी माण्हुनि जी फैमिलीज़ फरमाइश कंदा हुया 5-5 10 मिंट गाने जे वक़्फ़े में हूंदी पोइ वरी इहो ट्रैक निकितो पोइ पहिरियों फरमाइश वारनि जा नाला खणी ईंदा पोइ कमर्शियल ॾींदा ऐं गाना ॾींदा सही 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 पोइ तव्हां बि उन ज़माने में फरमाइश वग़ैरह कंदा हुयो ख़त लिखंदा हुयो? मां कंदो हुयुसि पोस्ट कार्डनि जो दौरु हुयो कार्ड तॾहिं। हूंदा कार्ड ते मोकिलींदासीं पर उन ज़माने में असां ॿुधण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो अच्छा, अच्छा। ॾाढो शौक़ु हूंदो सही। ऑल इंडिया ॿुधंदासीं 11 खां 12 ताईं आकाशवाणी हूंदी मूंखे मुल्तान मां मूंखे ख़बर हूंदी हिकिड़ो ऑल इंडिया तां प्रोग्राम हलंदो हुओ मुंहिंजे नाले सां तमील इरशाद तामिल इरशाद तामिल असां मां पाण ॿुधंदो तामिल इरशाद हूंदो हिन खां हटी करे मुल्तान में हिकिड़ो फौजी भाउरनि जो प्रोग्राम हूंदो उन साज़ अलॻि हिकिड़ो थलग हूंदो उनजो मुल्तान में हिकिड़ो प्रोग्राम हलंदो ॿियो राति जे टाइम ते वरी अञा ताईं शायदि हलंदो हुजे जागता पाकिस्तान बि ईंदो ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो घणा प्रोग्राम सुबह पर इहे बख़ैर। पॉपुलर जेके हुआसीं इहे हूंदा हुया सही, ऐं सही। तमामु सदाबहार हूंदा हुया सही 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 ॾाढो इंजॉय कंदा हुआसीं सही 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 अच्छा मुसवर साहिबु मोहम्मद मूसा सनानी साहिबु तव्हां खां पोइ तव्हांजे घर भातियुनि खे बि को आहे शौक़ु तव्हांजे फैमिली मां बि को ठाहे थो तस्वीरूं या उहे हिन कम खे चवनि था त वांदकाईअ जी विंदुर आहे ॿियो को कमु कजे? फैमिली में तो अभी तक कोई नहीं है जिसको ये शौक हो बस मैं वाहिद हूँ जो ये काम कर रहा हूँ अच्छा अपने शौक के इस लिए। काम के अलावा पहले भी मैंने आपसे पूछा लेकिन आपने बताया नहीं इस काम के अलावा और क्या काम करते हैं आप? नहीं इसके अलावा कुछ भी काम नहीं अच्छा तो जिंदगी का सारा मतलब हाँ, सिस्टम इसी पर ही है? इसी पर चल रहा है। अच्छा 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 सही सही इसके सही अलावा कोई जॉब नहीं है सही सही फिर तस्वीरें सेल होती हैं किस हाँ, तरह से होती लोगों हैं को पता तो चल रहा है क्योंकि आप घर में ही बनाते हैं ना ये घर में तस्वीरें बनाते तो लोगों को पता है आसपास के लोगों को ये भाई अच्छा मुसव्विर हमारी गली में हमारे मोहल्ले में रहता है इससे कोई काम लिया जाए? बिल्कुल लोगों को पता है गली मोहल्ले में तो इसके अलावा सोशल मीडिया पे तो काफ़ी लोग इसको सराहते हैं काम को अच्छा और वहीं से आर्डर आते हैं वहाँ से काम मिलता है पेज वेज बनाया हुआ है पेज क्या? बना हुआ है किस तरह मेरा। से सोशल मीडिया पे आप एक्टिव मूसा रहते हैं? सनानी के नाम से पेज बना हुआ है मेरा अच्छा हाँ उस पर सारा काम है मेरा ये रखा हुआ सही सही आजकल तो ये ट्रेंड चल चुका है कि भाई लाइव पेंटिंग करें सोशल मीडिया की मार्फत ये बहुत अच्छा काम है कभी ऐसे भी ख्याल आया आपको जहन में कि भाई फेसबुक चला के और लाइव किसी चीज़ को हम ट्रिब्यूट पेश करें किसी शख्सियत को या कोई फितरी हुस्न कोई पेंट करें? लाइव लोगों को अपना फेस बनाने का बड़ा शौक होता है कि मैं बैठा हूँ तो मेरी तस्वीर बना दूँ हाँ हाँ ये होता है जैसे कोई ये तो नहीं कहेगा भाई मुझे ये सीनरी बनानी है मैं बैठा हूँ तो आप ये बना रहे हो कोई ये नहीं। फिल्मों में कभी देखते थे हम कि कोई खूबसूरत मतलब दोशीज़ा आके सामने बैठती थी और मुसव्विर बड़ी हाँ, यही लोग चाहते हैं। महारत से पेंटिंग करता था बड़ा खुश होकर पेंटिंग करता था हाँ लोग यही चाहते हाँ। हैं मैं सामने हूँ आप मेरी तस्वीर बना रहे इस तरह से कोई रियल लाइफ में कोई आपके साथ कुछ हुआ है? ये मैं उस वक्त करता था जब छोटा था
अच्छा, जब पता ही नहीं था कुछ। हाँ, मैं उस वक्त दोस्त बैठे होते थे, भाई मैं बैठा हूँ यार तस्वीर तो बना, बाल पेन हाथ में होती थी और पेपर होता था, अच्छा। मैं उसी वक्त उसकी तस्वीर बना लेता था, इतनी छोटी हो या बड़ी हो, जो भी मुझे पेज मिला। मतलब पासपोर्ट साइज तस्वीर बना लेते हाँ बिल्कुल, इतनी इतनी तस्वीरें मैंने बनाई हैं छोटी छोटी। अच्छा, तो वहाँ से मेरा आगाज़ हो गया था काम करने का। सही। फिर जो वालिद साहब थे वो मना करते थे, भाई ये चीज़ें नहीं बनानी, जानदार से नहीं बनानी। अच्छा, तो फिर मैंने उसको साइड पे रखा, मैं इस तरफ आ गया, मैंने कहा ये अच्छा है सही सही। वजह इसके। तो उसको मैंने छोड़ा, तो वो काम यार छोड़ देंगे तो फिर वो प्रैक्टिस नहीं रहती उसके अंदर। सही 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 तो सारी तवज्जो मेरे इसके ऊपर थी, तो मैंने सारा ये काम किया। सही सही सही। अल्हम्दुलिल्लाह इसमें माशाल्लाह काफ़ी सारी मैंने पेंटिंग माशाल्लाह बनाई। माशाल्लाह, और आपको और तरक्की दे, आपका हाथ बहुत, मतलब वो मैं देख रहा हूँ कि सफाई बहुत ज़्यादा है आपके हाथ में, एक मतलब चमक है। ये अल्लाह का करम है। आखिर में कोई मैसेज देना चाहेंगे? प्रोग्राम के आखिरी जो सेगमेंट होता है वो मैसेज का होता है कि ना ये चाहूँगा कि ये जो आर्ट है ना हमारे यहाँ पर बड़े बड़े इदारे तो बने हुए हैं, करोड़ों रुपए की बिल्डिंगें बना दी हैं आर्ट काउंसिल के नाम से, ये वो तो होना ये चाहिए। अगर आपने ये फनकारों के लिए बनाई है तो इनकी सिर्फ हौसला अफजाई के लिए ही ना कोई ऐसा काम दे, या मेंबरशिप के हवाले से ही ले लें, तो सिफारिशें नहीं होनी चाहिए। सही सही, मतलब वही काम होना चाहिए या काम देना चाहिए। ये सही। पैगाम दे रहा हूँ आपके इस सही। चैनल की तवज्जो से कि सही। भाई ऐसे लोग जो हमारे जैसे फनकार हैं, छोटे मोटे हैं, ठीक है, मगर आपने अगर इदारा बनाया हुआ है करोड़ों रुपए का, जो आवाम के पैसों से ही बना है, तो हमारा हक है ना उस पर। सही सही, बिल्कुल सही बात है। मकबूल साईं, आखिर में को सनी हो कुन्यापो वो ये सूरत हाल तो बस इहो को कोरोना जी आहे, जी। मिली करे दुआ घुरूं, अल्लाह ताला इन मां निजात ॾियाराए। वाह वाह वाह, ऐं ज़िंदगी जाम थी वई आहे इंशाअल्लाह, पूरी दुनिया जी। आमीन आमीन आमीन। अल्लाह साईं माफ़ करे, अस्तगफुरुल्लाह जो विर्द हुजे आमीन। रब की बाज पवंदी। सो तव्हां ॿिन्ही मोज़ महिमान जी वॾी महिरबानी। अज़हर साईं, तव्हांजा बि लख थोरा जो तव्हां आयो, माना अॼु वरी अॼु मज़ो अची वियो, नओं रंग असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदो आहे कॾहिं कॾहिं। सो मोहरम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं गॾोगॾु सरफराज़ सुमरो सखी जलबाणी अदा उदार, तव्हांजा बि लख थोरा, ऐं तव्हांजा बि लख थोरा जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए। हयाती बख़ैर। इंशाअल्लाह सुभाणे वरी इरशाद जागीराणी तव्हां सां हिन प्रोग्राम में मुलाक़ात कंदो। मोज़िज़ महिमान बि हूंदा, पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। आख़िर में अज़हर अली साईं तव्हां खां ज़रूरु हिकिड़ो कलाम ॿुधंदा वेंदासीं। सो आख़िर में हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम छॾियूं वेंदासीं, पंहिंजी दिलि में पंहिंजी जाइ ॾियूं वेंदासीं। सो असां पारां अलावा ही जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली। तुझे शहर में वो मत आयो तुझे कान, ॿियो न की कमकार हो, न की वठणो हो बिजो भाण। मूं चयो महबूब ॾिसां मनो लॻे मनु माथाण, तोखे जो न्यापो मिलियो त तो फरमायो पाण। चौस हितड़ा हलियो वञे हाणे जो हाण, ओ पुत सजण सूरन साण अॼु महर मोटण जी कई। पिरी तुझे शहर में मूंखे मिली हुई दावत, सभई कमकार सिड़ाए सजण कई त संबत। होश जो बीठे बहतुस उते, खाधे पीते जी न हुई ज़रूरत। मूं चयो त को माण्हू ॾिसां कयां सुमेड़ मिंथ, अचण जो इतलाउ मिले मन सजण खे तसतत। हिकु माण्हू मिलियो बेहयाई सीने ते हथ त हाज़ुर कबो तुंहिंजो महबूब हित। हो पर सुबुह जा था सत, अदा मोटो की न महर चवे, मोटो की न महर चवे। हो मूंखे सॼी राति हुई संभार, मूंखे निंड किथे हुई ऐं किथे हो तकरार। सॼी राति संभार, हो मूंखे महर हुई महबूब जी। सूर ई सूर आहिनि साओ न संदा। इरशाद जॾहिं महबूब जुदा थींदो आहे त दिलि ईअं भुल ॾींदी आहे जो कुकड़ खे सीरे छॾिबो आहे। चए थो सूर ई सूर आहिनि साओ न संदा,
25 साल थिया दीदार बंदा ज़ुल्म त ॾिसो चवां थो क़ुरान ते हथ कीन लाइबो ॾिसबो परे खां हिकु अखर न ॻाल्हाइबो पर ज़ुल्म त ॾिसो हो बि चवनि था जवानी वियो खाई अछो मथो अछी ॾाढ़ी मुंहिंजी ॿुढबाई ओ हिकु दर्शन लाइ सिका थो ज़ुल्म त ॾिसो सही अहिड़ो आशिक को पिंडाल में मिलियो उन आशिक सां जेॾियूं रड़ियूं थो करे एॾियूं दाऊं थो करे आऊं तो तुझो मैसेज पुॼायां तुझो महबूब वटि हुकुम त कर किथे आहे त आशिक जैसो एड्रेस टीड्रेस सोलिया चई ॿुधाए हाणे महबूब जो ॻोठ ऐं महर जो ॻोठ आशिक एड्रेस पे ॾेस ॿ टे कोह परे ओ हितां वण वण कार अथी वाह कंडीअ ते ॻोठी हो पको पार अथी सुहिणो सलड़ो सावरो त मुंहिंजो यार अथी हो बिही दर्जे ॿाहिरों कंदो मुंहिंजो इंतज़ार अथई कासिद नाले रब जे इहो पको पार अथई हो जीअं दिलदार मिलई चइजांइसि त महर मरी वेंदी सरे हिन खां पुछां सरे हुन खां पुछां बाबा इश्क तो वहाँ ज़ारी है जेके इश्क आए दिल में ऐं जोड़ी खो जॾहिं जुदा तो थे तो बस बाबा है ज़रे हिन खां पुछां ज़रे हुन खां पुछां हो मुंहिंजो यार अलाए काॾे वियो मूंखे ॿुधायो माण्हू था चवनि त चरियो वा हिन जो बि मग़ज़ फिरियो वा हुन खे त वठी विया धारा ही घरू भरू थो चरियो आ के त टोकू कन के टहक ॾियनि मूंखे पागल वतन बनायो हो मुंहिंजो यार अलाए काॾे वियो मूंखे ॿुधायो निकिरो रस्तन ॾे ॾिसां थो पर निजा पर रोआं थो तोखे यार जो कोन ॾिसां थो ओ मथो मुंहुं पिटियां वेठो राति कटियां हो वता सब जी निंड फिटायो हो मुंहिंजो यार अलाए काॾे वियो मूंखे ॿुधायो से आशिक शेर त वॾो आहे पर कोई टाइम बि बचाइणो आहे मुंहिंजे सब आशिक जे तो हो मूंखे सोचे सूर ॾिजां जानू मूंखे सोचे सूर ॾिजां मां दिलि जो मरीज़ आहियां मां दिलि जो मरीज़ आहियां हो मूंखे सोचे सूर ॾिजां रे मूंखे सोचे सूर ॾिजां मां दिलि जो मरीज़ आहियां मां दिलि जो मरीज़ आहियां हिते उमिरि जो नग साबा इरशाद दिल जो सूर ख़राबा हिते उमिरि जो नग साबा ॾाढो दिल जो सूर ख़राबा ॾाढो दिल जो सूर ख़राबा कंहिंजे चैन छिनी छॾिजा रे कंहिंजे चैन छिनी छॾिजा मां दिलि जो मरीज़ आहियां मां दिलि जो मरीज़ आहियां मूंखे सोचे सूर ॾिजां रे मूंखे सोचे सूर ॾिजां मां दिलि जो मरीज़ आहियां मां दिलि जो मरीज़ आहियां साह अथ में स ख़बर थई बेवफाई तो जे कर कई तो में साह अथ में स खबर थई बेवफाई तो जे कर कई बेवफाई तो जे कर कई मोह
जाने मोह होए अचीज सेरा मां दिल जो मरीज़ आहियां मां दिल जो मरीज़ आहियां मूंखे सोच सूरज जा जानू मूंखे सोच सूरज जा मां दिल जो मरीज़ आहियां मां दिल जो मरीज़ आहियां मूंखे पाण परे न कजा जानू मूंखे पाण परे न कजा मां दिल जो मरीज़ आहियां मां दिल जो मरीज़ आहियां मूंखे सोचे सूरज जा मूंखे सोचे सूरज जा मां दिल जो मरीज़ आहियां मां दिल जो मरीज़ आहियां सुबह सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध